जद सल्ले अला तो पढ़ा शहीदन जो सालियानो उर्स मुबारक अज हिते खत्म शरीफ पढ़िया विया दुरूद शरीफ पढ़ियो वियो प्यारा मुसलमान भाइरो अज़ीज़ो दोस्तो इन जो केॾो वॾो अजुर ऐं सवाब हिकड़ी औरत वीचारी अल्लाह जे कामिल वली हजरत इमाम हसन बसरी रहमतुल्लाह ताला अलैहि जे दरबार में आई रोई अर्ज़ कयई त क़िबला मुंहिंजी के न्याणी विसाल करे वई वफ़ात करे वई मां चाहियां थी त ख्वाब में उन जो दीदार कयां त मुंहिंजी न्याणी कहिड़े हाल में आ ख्वाब में उन जो दीदार कयां अल्लाह जे वली फरमायो त कुल वल्लाह अहद 300 मरतबा पढ़ी करे इन जो सवाब तू पंहिंजी न्याणीअ खे ईसाले सवाब कर चओ सुभान अल्लाह अबाजे ईसाले सवाब सही न हुजे त अल्लाह जो वली छो न के चवे पर फरमाई तू 300 मरतबा कुल हुवल्लाह पढ़ी करे प्यारा दोस्तों फरमाई त ईसाले सवाब कर त ख्वाब में तोखे तुंहिंजी न्याणीअ जो दीदार नसीब थी वेंदो हिन औरत 300 मरतबा सूरह इखलास जी तिलावत करे दुआ घुरी रात जो ख्वाब में पंहिंजी न्याणीअ खे ॾिठई त पेरनि में डंडा बेड़ियूं ॿधल आहिनि ज़ंजीर ॿधल आहिनि जिस्म जे मथां सख़्तु कपिड़ो पातल आहे सख़्तीअ में आहे अज़ाब में आहे तकलीफ़ में आहे सुबुह जो अल्लाह जे वलीअ जे दरबार में आई रोई अर्ज़ कई त क़िबला अॻु में त न्याणीअ जो दीदार कोन कंदी हुयसि पर हाणे जो दीदार कयूं त मुंहिंजी न्याणी तकलीफ़ में आहे सख़्तीअ में आहे परेशानीअ जे आलम में आहे अल्लाह जे वलीअ खे ॾाढो अरमान थियो ॾुख थियो त मां हिन खे वज़ीफ़ो ॾसियो पर हिन पंहिंजी न्याणीअ जी इहा कैफ़ियत ॾिठी अल्लाह जे वलीअ खे ॾाढो ॾुख थियो त इहा न ॾिसे प्यारा मुस्लमान भाइरो अज़ीज़ो दोस्तो अबा जागो पिया सुतल त कोन सुभान अल्लाह वॾे आवाज़ सां चओ शहीदनि जे सालियाने उर्स मुबारक जी महफ़िल अॼु अवां जे मथां हिन कब्रिस्तान वारनि जी सभिनी जहिड़ो तरी पवंदो प्यारा हज़रत इमाम हसन बसरी रहमतुल्लाह ताला अलैहि उन साॻी न्याणीअ खे ख्वाब में ॾिठो त वा जन्नत में हूरन जे झुरमट में जन्नत में पई उॾामे सैर करे जन्नत में हूरन जे झुरमट में पई घुमे हजरत इमाम हसन बसरी फरमायो मां तू त अज़ाब में हुई तकलीफ़ में हुई तू त मुसीबत में हुई पर ही छोटो कारो तोखे काथा मिलियो हीअ शफ़ा तोखे काथा मिली अज़ाब तुंहिंजे मथां कीअं दूर थियो उन न्याणीअ फरमायो अल्लाह जा वली असांजो पूरो कब्रिस्तान सभई माण्हू जन्नती आहे 5 अफराद असांजे कब्रिस्तान वारा अज़ाब में आ 5 उनमें कुछ मर्दा कुछ औरतूं हुयूं पर हिक ॾियारे हिकिड़ो अल्लाह जो वली उन जो रुगो हिकिड़ो दफ़ो दुरूद पढ़ी करे उन जो सवाब कब्रिस्तान वारनि खे ईसाले सवाब कयो उन अम्मा फरमायो हिकिड़ो मर्तबो दुरूद पढ़ी करे उन जो सवाब असांजे हवाले कई ईसाले सवाब कई हिकिड़ो दफ़ो दुरूद पढ़ी बस कई जॾहिं उन दुरूद जो सवाब चायो इहे बि जन्नती आहिनि मालूम जो हिकिड़ो दफ़ो दुरूद पढ़जे थो त उन जो एॾो सवाब आहे पर जेकॾहिं अॼु हिते असां दुरूद पढ़ूं पिया सुभान अल्लाह चऊं पिया क़ुरान जी तिलावत कयूं पिया नाज़ शरीफ थी रही आहे अल्लाह वारा ईंदा उन्हनि जो दीदार थींदो वरी दुआ ख़ैर थींदी त ॿुधायो इहो ईसाले सवाब कब्रिस्तान वारनि ताईं पहुचंदो या कोन पहुचंदो सरदार साथ दे सरदार साथ दे वन जाए दुखे सफर में जहे वक्त लाश कांधी लाहे वनिल
कब्र में सरदार साथ दे आयात दे मुसलमानन रसूलुल्लाह जे गुलामन मोमिनन दीन जे लाइ कुर्बानियूं ॾिनियूं इस्लाम जे लाइ कुर्बानियूं ॾिनियूं अल्लाह जे हबीब जे गुलामन मां ॿिन गुलामन जो वाक़ियो ॿुधो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे गुलामन मां हिकिड़ो मशहूर सहाबी अल्लाह जे हबीब जिस्म जे मथां पट जो कपिड़ो पाईंदो हो रेशम जो कपिड़ो पाईंदो हो कॾहिं सख़्ती कान सची हुई अमड़ जो वॾो नाज़नीन बचड़ो हुयो मां पंहिंजे घर खां ॿाहिरि कान कढण ॾींदी हज़रत मुसअब बिन उमैर रज़ियल्लाहु ताला अन्हु हिकु ॾियारे मके जे बाज़ार में आयो मां चयो बचड़ा जल्दी मोटी अचजा मथां राति थी वञे ऐं ऊंद थी वञे तूं घर ताईं न पहुची तकलीफ़ अचे बचड़ा जल्दी मोटी अचजा हज़रत सैयदना मुसअब बिन उमैर रज़ियल्लाहु ताला अन्हु जीअं जो मक्के जे बाज़ार में आयो अल्लाह तव्हां सां वरी वरी दीदार नसीब फरमाए मदीने शरीफ जी हाज़िरी नसीब थिए तेरी एक चश्म रहमत से तेरा बीमार बेहतर है तव्हां बि मिली पढ़ायो तेरी एक चश्म रहमत से तेरा बीमार बेहतर है हजारों ते बेनुस्खों से दीदारे यार बेहतर है हजारों ते बेनुस्खों से दीदारे यार बेहतर है ॾाढा चो सुभान अल्लाह हज़रत मुसअब बिन उमैर रज़ियल्लाहु ताला अन्हु रसूलुल्लाह जो दीदार कयो अल्लाह जे हबीब जे पाक कदमन में आयो हज़रत सैयदना मुसअब बिन उमैर के जियां जो रसूलुल्लाह जो दीदार नसीब थियो दिल में ईमान जी शमा भरी पई हिन नजड़े साबिया रसूलुल्लाह जे गुलाम ईमान आंदो अञा काफ़ी टाइम गुज़री वियो पंहिंजे घर कोन वापस आयो मां इंतजार में यार माण्हू मक्के जे बाज़ार में मोकिलियईं त वञो मुंहिंजे बचड़े खे हज़रत मुसअब बिन उमैर खे वठी अचो राति जो काफ़ी टाइम गुज़री वियो हज़रत मुसअब बिन उमैर अमड़ वटि आयो अम्मा चयो बच्चा काॾे वई हुए बाज़ार त सिजल थे जो बंदि थी वई माण्हू पंहिंजनि घरनि में हलिया विया हज़रत मुसअब बिन उमैर फरमायो अॼु मां रसूलुल्लाह जो दीदार कयो अल्लाह जे हबीब ते मूं कलमो पढ़ियो मां अॼु मोमिन बणिजी आयो आहियां अल्लाह जे हबीब जो गुलाम बणिजी आयो आहियां जीअं जो ईमान आंदई त मां काफिरानी मां हज़रत मुसअब बिन उमैर खे चयो ओ मुसअब बिन उमैर जेकॾहिं तूं इस्लाम खे न छॾींदे त मां तोखे पंहिंजे घर मां निकाली ॾेई छॾींदसि हज़रत मुसअब बिन उमैर फरमायो मां सोचो त नाज़ुका नाज़नीन सख़्ती कोन सही सघंदो तकलीफ़ कोन सही सघंदो रसूलुल्लाह जी दरबार छॾे वापसि मोटींदो हज़रत मुसअब बिन उमैर फरमायो तो मूंखे तुंहिंजे माल जी मिल्कियत जी दुनिया जी सोन चांदीअ जी परवाह कान्हे का हाणे हिन सा जो सौदो हिन जान जो सौदो रसूलुल्लाह जे दरबार में करे आयो आहियां मां उहे रेशम जा कपिड़ा लाहे वरिता हज़रत मुसअब बिन उमैर हिकिड़ो सख़्त कपिड़ो पाए रसूलुल्लाह जे दरबार में वापसि मोटी आयो अञा हिकिड़ो ॾियारो मस गुज़रियो हो अबा जागो पिया जीअं जो रसूलुल्लाह जे दरबार में पहुतो इस्लाम जी दीन जी मदद कीअं थी थिए रसूलुल्लाह जा गुलाम कीअं था मदद फरमाइनि मजनू अकाम थे असहाब इश्क में
असहाब इश्क में महबूब के नसीचा महबूब के नसीचा बेताब इश्क में बेताब इश्क में सिद्दीक गार में गड महबूब बसार हो जहनांग के दिनो जहनांग के दिनो जवाब इश्क में जवाब इश्क में दिल खोले करे चो सुभान अल्लाह प्यारा मुसलमान भारो अज़ीज़ो दोस्तो जिए जो रसूलुल्लाह जे दरबार में पहुतो अल्लाह जे हबीब ऐलान फरमायो ओ मा रसूलुल्लाह जा गुलामो तवां के मा रसूलुल्लाह जो हुक्म त इस्लाम जे खातर दीन जे खातर इन मक्के जे शहर के छड़े करे हबशा जे इलाके ॾे हिजरत करे वञो हजरत मुसअब बिन उमैर के फरमायो ओ मुसअब बिन उमैर तू नढड़ो आईं नौजवान नाजुक आईं तो कॾहिं सफ़र कोन कयो आहे तुंहिंजो बदन नाजुक आहे तूं सती कोन सही सघंदे या रसूल अल्लाह जना खां तो महबूब ते ईमान आंदो अथव हाणे दुनिया जूं सभु नेमतूं विसरी वयूं आहिनि मुंहिंजा महबूब दुआ फरमायो त मां इस्लाम जे ख़ातिर हबशा जे मुल्क ॾे न गुलामनि सां गॾिजी हिजरत करे वञा साहबी 9 सालनि जी उम्र जो नढड़ो नौजवान जॾहिं कॾहिं सफ़र ई न कयईं ॿाहिरि निकितो ई न ज़माने जूं गिरदशूं सचूं हवाऊं सर्दियूं गर्मियूं ॾिठई कोन पर दीन जी एॾी मुहबत आई जो निकिरी पियो हबशा जे इलाइक़े में आयो कुछ महीना सख्तियुनि में गुज़ारे मुसलमाननि खे हिकिड़ी ख़बर मिली त इस्लाम ग़ालिब अची वियो आहे हज़रत मुसअब बिन उमैर रज़ियल्लाहु ताला अन्हु ॿियनि ग़ुलामनि सां गॾिजी वापसि मके मोटी आयो पर अञा मुसलमाननि खे ग़लबो कोन मिलियो हो हज़रत मुसअब बिन उमैर रज़ियल्लाहु ताला अन्हु वरी ॿियो दफ़ो वापसि हबशा जे मुल्क ॾे हिजरत करे वियो अल्लाह जा हबीब मके खां हिजरत करे मदीने शरीफ तशरीफ फरमा छा काॾे विया मदीने शरीफ रब तव्हां असांखे वरी वरी दीदार नसीब फरमाए हज़रत मुसअब बिन उमैर रज़ियल्लाहु ताला अन्हु कुछ ज़माने खां बाद मदीने शरीफ में आयो अल्लाह जे हबीब सां पंहिंजी ज़िंदगी गॾु गुज़ारे मुसलमाननि जी पहिरीं जंगे बदर लॻी जंगे बदर जे अंदरि मुसलमाननि जो तादाद 313 ॼणा हुयो जेका रमज़ान शरीफ जे 17 तारीख़ ते बदर जो अज़ीम मार्को दोस्तों उन बदर जे जंग में रसूलुल्लाह जे गुलामनि अंसारनि अल्लाह जे हबीब जे दरबार में कहिड़ो जवाब ॾिनो बस हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो पोइ कारी साहिब तिलावत कंदो साईं जन बि अची वेंदा मक़सद इहो हुयो त महफ़िल मचे जेसि ताणी साईं जन बि अचनि ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त जेके अंसार मदीने जा हबीबन करीमन जे हिजरत खां पहिरियां
रसूलुल्लाह ने पैगाम मोकलींदा या रसूलुल्लाह वा मक्के में तकलीफ में आयो मुझा महबूब मदीने शरीफ जो तसा अंसार मदीने जा तो रसूलुल्लाह जी हर घड़ी मदद फरमाईंदा से तो महबूब जो साथ दींदा से खत लिखंदा पैगाम मोकलींदा अल्लाह जा हबीब जी जो मदीने आया आर जो काफिलो अबू सुफियान शाम जे मुल्क का वठी करे मक्के पियो वने इन में सभिनी काफरन जो माल सभिनी काफरन जी मिल्कियत सामान या रसूल अल्लाह इन काफिले जो ताक़ुब कयो अल्लाह जा हबीब पंजन गुलामन सां गॾिजी करे जियां जो मस्जिदुन नबवी में निकरन था अबू सुफियान ताईं ख़बर पई उन आम रस्तो मटाए ऐं समुंड वारो रस्तो वठी करे हू पंहिंजो लश्कर वापस काए मक्के रवानो थी वियो उन कासिद मोकिलियो जेको मक्के पहुतो मक्के मां वरी हिकिड़ो काफरन जो लश्कर तैयार थियो मुसलमानन खे ख़त्म करण जे लाइ अल्लाह जा हबीब मदीने जा साईं मस्जिदुन नबवी में निकरी चुका साईं करीमन सभिनी सहाबा कराम खे गॾु फरमाए रसूलुल्लाह जा उहे सभई गुलाम 313 ॼणा अल्लाह जे हबीब जे पाक दरबार में मौजूद आहिनि साईं करीमन फरमायो त मूंखे मशवरो जो जंग कजे या वापस मदीने शरीफ मोटी हलजे काफरन जो लश्कर त निकरी चुको आहे 1000 जो तादाद काफरन जो लश्कर अचन पिया मुसलमानन खे ख़त्म करण त अल्लाह जे हबीब जे गुलामन मां सोने अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला ने इरशाद फरमायो अर्ज़ कयई या रसूल अल्लाह असां जो माल असां जी मिल्कियत असां जी जान तो रसूलुल्लाह जे मथां कुर्बान आहे महबूब हुकुम फरमायो असां जी जान कुर्बान आहे वरी ॿियो दफ़ो हुज़ूर फरमायो सैयदना फारूक आज़म साॻियो जवाब ॾिनो वरी टियों दफ़ो हुज़ूर फरमायो हज़रत सैयदना साद बिन उबाद रज़ी अल्लाह ताला अन्हु रसूलुल्लाह जे गुलामन मां हे मदीने जो अंसारी सहाबिया अंसारन जी अगवानी कंदड़वा अंसारन जो अगवान पाण फरमाए थो त या रसूल अल्लाह असां जो जवाब इहो आहे नहनुल लज़ीना बायऊ मुहम्मदा अलल जिहादे मा बकीना अबदा ॾाढा दिल खोले करे जो सुभान अल्लाह या रसूल अल्लाह असां तोखां अॻ में ई वाइदा करे छॾिया महबूब तुंहिंजे मथां जान हाज़िर आहे असां जिहाद जे लाइ तयार आहियूं करा दोस्तो न बदर जे जंग में काफरन जा वॾा वॾा सरदार कुरैश जा मारिया विया ऐं काफर शिकिस्त खाई वापसि मके मोटी आया उन्हनि काफरन मां अबू सुफियान जी घरवारी हिंद उन जो नालो हुयो उन जा माइट बिन में शहीद माइट मारिया विया अज़ीज़ो दोस्तो हिंद काफर यानी अञा इस्लाम नांदो आहे मुसलमान न थी आहे उन चयो त मां रसूलुल्लाह जे चाचे हज़रत हमज़ा साईं खां पलांद वठंदसि छो त उन जंग में बदर जे जंग में हज़रत हमज़ा साईं उन जे पीउ खे ऐं उन जे भाउ खे क़त्ल कयो अब जागो था सुभान अल्लाह चो दिल खोले करे चो सुभान अल्लाह बड़ा मुसलमान भारो अजीजों दोस्तों सन 6 हिजरी में शवाल महीने जी 6 तारीख में वरी उहद जी जंग लगी एडा मुसलमान उहद जे जंग में आया वड़ा वड़ा जलील कदर सहाबी उहद जे मैदान में शरीक थिया हजरत सैयदना अबू बकर सिद्दीक रज़ी अल्लाह ताला अन्हु हजरत सैयदना अब्दुल रहमान इब्ने औफ रज़ी अल्लाह ताला अन्हु हजरत सैयदना अबू उबैदा बिन अल जर्राह रज़ी अल्लाह ताला अन्हु हजरत सैयदना अबू दजाना रज़ी अल्लाह ताला अन्हु हजरत सैयदना साद बिन अबी वक्कास रज़ी अल्लाह ताला अन्हु हजरत सैयदना अब्दुल्लाह इब्ने जहश रज़ी अल्लाह ताला अन्हु वड़ा वड़ा
जलील कदर साहबी इन ओहद जे जंग में शरीक थिया। प्यारा दोस्तो अल्लाह जे हबीब पंजन गुलामन के फरमायो त हीअ जबल जी चोटी आहे, हिन जबल जे चोटीअ तां तव्हां पोइते न हटिजो, चाहे असांखे फतह मिले या शिकस्त मिले, पर अवां इन जाइ ते बीठा हुजो। अजीजो दोस्तो जंग लगी हजरत सैयदना अमीर हमजा रज़ी अल्लाह ताला अन्हु उन ओहद जे जंग में काफरन के कत्ल कंदा रहा, वडी बहादुरी सां लड़ाई कंदा रहा, अल्लाह अकबर जा नारा हणंदा रहा। एतिरे क़दुरु तलवार वहायूं जो पाण हज़रत हमज़ा साईं पंहिंजे हथ सां 30 काफर मारिया, 30 पहलवान मारिया, वॾो रोब तारी थी वियो, अल्लाह अकबर जा नारा लॻी विया। काफर ओहद जो मैदान छॾे वापसि पोइते भॼण लॻा, मुस्लमाननि में नारा लॻी विया। पर जेके मुस्लमान जबल जे पहाड़ीअ ते बीठा, असांजा घणा हाजी उमरो कंदड़ माण्हू दुर्वेशन के खबर न हूंदी आहे, उन हरूभरू चोटीअ ते चढ़ी वेंदा आहिनि, उन ते वञण शरअन जाइज़ न आहे। छो तो ते रसूलुल्लाह जे गुलामन जो शहादत वारो खून मुबारक उते आ, उते वञी पंहिंजा पेर रखन, उते न माण्हू उते वञी सेल्फियूं कढाईंदा आहिनि, उते वञी फोटो कढाईंदा आहिनि। घणा मुस्लमान भाइरो अज़ीज़ो दोस्तो हेॾा मुस्लमाननि मां कुझु मुस्लमान हेठि लही आया, माले गनीमत मेड़न लॻा। काफर जेके वापसि पोइते भॼी विया, उहे वरी नई सही पाण में मुनज़म थी करे ऐं काफरन पाण में गॾिजी करे अबू सुफियान ऐं ॿियनि काफरन मां जिन्हनि जा इस्लाम न आंदो हो, हज़रत ख़ालिद बिन वलीद अज़ीज़ो दोस्तो नई सही वरी लश्कर तैयार करे जेका मेन जगह हुई, मेन घट हुयो, उन घट के मुस्लमाननि छॾे ॾिनो। काफरन वरी नई सही मुस्लमाननि जे मथां अहिड़ो ओचितो हमलो कयो जो मुस्लमाननि में इंतशार फैलजी वियो। अल्लाह जे हबीब जे लाइ अबू सुफियान पियो ऐलान करे त हल फीकुम मुहम्मदा, हल फीकुम मुहम्मदा, छा तव्हां में अल्लाह जो रसूल आहे, छा तव्हां में मदीने वारो साईं आहे। अबू सुफियान ऐलान कयो त माअल्लाह अल्लाह जो हबीब शहीद थी चुको आहे। प्यारा मुस्लमान भाइरो अज़ीज़ो दोस्तो रसूलुल्लाह जे पाक चेहरे मुबारक ते हिकिड़े काफर तलवार वहाई, अल्लाह जे हबीब जे पाक अख जो पाण पंहिंजनि ॾंदनि मुबारकनि सां छिके जो उनखे कढियऊं त हज़रत सैयदना अबू उबैदा बिन जर्राह जो ॾंद मुबारक भॼी पियो। अल्लाह जे हबीब जे पाक पेशानी मुबारक में काफर तीर हया, रसूलुल्लाह जो हिकिड़ो ॾंद मुबारक शहीद थी वियो। अल्लाह जे हबीब जे गुलामन में हज़रत अबू दजाना रज़ी अल्लाह ताला अन्हु रसूलुल्लाह जे साम्हूं पंहिंजा ॿई हथ ईअं करे ऐं काफरनि ॾे पुठी ॾेई करे बीही रहियो। नारे तहक़ीक़, नारे हैदरी, उलमाए अहले सुन्नत, उलमाए अहले सुन्नत, किबला साईं मुफ्ती खलील अहमद जान सभई जो जिंदाबाद, किबला साईं मुफ्ती खलील अहमद जान सभई जो जिंदाबाद। माशाअल्लाह असांजी न महफ़िल जा ख़ुसूसी मेहमान ऐं ख़ासि मेहमान ख़तीब पाकिस्तान, आलिम बाअमल, पीरे तरीक़त, रहबरे शरीयत हज़रत अल्लामा किबला साईं मुफ्ती खलील अहमद जान अल्लाह ज़हरी अल अशरफी साईं जन पंहिंजा कुर्ब जा कदम भरे करे असांजी महफ़िल में आया आहिनि। ये साईं जन जूं शफ़क़तूं, मुहब्बतूं, मेहरबानियूं, करम नवाज़ियूं, नवाज़िशूं आहिनि जो पाण हर साल हिन सालियाने इर्स मुबारक में पंहिंजी ख़ुसूसी शिरकत फरमाए करे ऐं जलसे की 4 चंड लॻाईंदा आहिनि। अदब सां वेहो त मां पंहिंजी ॻाल्हि
अल्लाह सही तव्हां असांखे मदीने शरीफ जी हाज़िरी नसीब फरमाए। है तेरी एक चश्मे रहमत से तेरा बीमार बेहतर है। सुभान अल्लाह नथा जो हजारों ते बिनुस्खों से दीदारे यार बेहतर है। शहनशाही से बेहतर है तेरी बापोश बरदारी। सिकंदर से तेरा एक खाद में दरबार बेहतर है। सुभान अल्लाह वॾे आवाज़ सां जो सिकंदर से तेरा एक खाद में दरबार बेहतर है। तेरी एक चश्मे रहमत से तेरा बीमार बेहतर है। हजरत सैयदना अमीर हमजा रज़ी अल्लाह ताला अन्हु उहद जे जंग में शहीद थी वियो। ओ हजरत अमीर हमजा साईं जंहिंजे लाइ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तमाम महबूब जी पाक निगाह ॾिसी रही आहे। सतें आसमान ते कुदरती लिखियो पियो आहे त हज़रत अमीर हमजा अल्लाह जो शेर आहे, मां रसूलुल्लाह जो शेर आहे। सैयदना अमीर हमजा साईं के काफरन मुसल्लो कयो। कीअं मुसल्लो कयूं? हजरत अमीर हमजा साईं जो नक मुबारक कटियो वियो, कन मुबारक कटिया विया, ज़ुबान मुबारक कटी वई। प्यारा दोस्तो चप मुबारक कटिया विया। हजरत अमीर हमजा साईं जे हथनि जूं आङिरियूं मुबारकूं कटियूं वयूं। एतिरियूं तकलीफ़ूं ॾिनियूं वयूं जो पेरनि मुबारकनि जूं आङिरियूं कटियूं वयूं। जीअं जो उहद जा शहीद गॾु कया विया। 70 शहीद उहद जा रसूलुल्लाह जा गुलाम वॾा वॾा जलीलुल क़द्र सहाबी। प्यारा दोस्तो हजरत अमीर हमजा साईं जे लाइ ख़बर पई। साईं करीमन फरमायो त मुंहिंजे चाचे हजरत अमीर हमजा साईं जे मथां चादर विझो। प्यारा दोस्तो इन दौरान हजरत अमीर हमजा साईं जी भेण खे ख़बर पई त मुंहिंजो भाउ सईद शुहदा हजरत सैयदना अमीर हमजा साईं शहीद थी वियो आहे। उहा उहद जी जंग में आई त मां पंहिंजे भाउ जो आख़िरी दीदार कयां। जीअं जो मैदान में आई हबीबन करीमन हजरत सैयदना ज़ुबैर के फरमायो त वञ पंहिंजी अमड़ खे झल। हजरत अमीर हमजा साईं जो दीदार न करे, छो त औरत आहे, नरम दिल आहे, रकीकुल क़ल्ब आहे, मथां पंहिंजे भाउ जो चेहरो मुबारक ॾिसी न सघे। दाहूं करे आओ फ़ग़ान करे हजरत अम्मा सफ़िया साण के ते पैगाम पहुतो। फरमायई त मां बि आम औरत न आहियां, मां हजरत अमीर हमजा साईं जी भेण आहियां, शहीद जी भेण आहियां, सईद शुहदा जी भेण आहियां। प्यारा दोस्तो रसूलुल्लाह जो चाचो हजरत अमीर हमजा साईं जे लाइ ॿ चादरूं आंदियूं वयूं, ॿ चादरूं कफन जे लाइ। साहबी रसूलुल्लाह जा हजरत सैयदना मुसअब बिन उमैर वॾो जलीलुल क़द्र सहाबी आहे। ॿी रिवायत में आहे त ॿियो हिकिड़ो सहाबी हजरत सैयदना सुहेल रज़ी अल्लाह ताला अन्हु, उनखे कफन कोन हुयो। हिकिड़ी चादर वॾी ही, ॿी चादर नंढी। हबीबन करीमन फरमाए त कुणो विझो, जंहिंजे भाग में जेका चादर अचे उनखे उहा चादर पारायो। सुभान अल्लाह चो। प्यारा दोस्तो कुणो विधो वियो हजरत अमीर हमजा साईं जे
कुणे में नठी चादर आई अजीजो दोस्तो साईं जन के जनवा चादर मुबारक कफन जी पाराई वई त जेकॾहिं पेरनि खां पिया पूरो कनि त मुंहुं मुबारक ज़ाहिर थी पियो पए जेकॾहिं मुंहुं मुबारक खां चादर पूरी पिया कनि त पेर मुबारक ज़ाहिर पिया थी पवनि हबीबन करीमन फरमायो त मुंहुं मुबारक खां कपिड़ो पूरो कयो ऐं पेरनि जे मथां जबल वारो गाह अज़खर गाह सटियो प्यारा दोस्तो हज़रत अमीर हमज़ा साईं जो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण जनाज़ो मुबारक पढ़ायो सुभान अल्लाह चो पर जनाज़ो इएं पढ़ायो हज़रत अमीर हमज़ा साईं जो जनाज़ो आॾो आहे अल्लाह जे हबीब फरमायो ॿियो जनाज़ो खणी इन जे भरिसां रखो साईं करीमन जनाज़ो पढ़ायो वरी साईं करीमन फरमायो इन जनाज़े खे पुठिते हटायो ॿियो जनाज़ो आणियो हज़रत अमीर हमज़ा साईं जो जनाज़ो उते ई पियो 70 मरतबा जनाज़ो पढ़ायो वियो हज़रत अमीर हमज़ा साईं रसूलुल्लाह जे चाचे जो अल्लाह जे हबीब पाण पंहिंजनि हथनि सां रहमतुनि वारनि हथनि सां हज़रत अमीर हमज़ा साईं खे मज़ार मुबारक में दाख़िल फरमायो अल्लाह तबारक व तआला उन सईद शुहदा सोणे अमीर हमज़ा साईं जे सदके में असांजनि शहीदनि जा मरतबा ऐं मक़ाम बुलंद फरमाए असांजनि शहीदनि खे रब्बुल आलमीन जन्नतुल फिरदौस में आला मकाम अता फरमाए रब्बुल आलमीन ता सारी जमात जो बेड़ो पार फरमाए व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم لقد جاء